आउं डांस स्टडी सर्कल दौलतपुर जो मेंबर सरमा आयशा दलियोठो आहियां जेको ई पाण किताब पढ़ण जा मौक़िया जेको डॉक्टर श्यामराज चांडे साहब जिन जो लिखियल आहे इनखे अॻिते वधाईंदे अॼु जो पंहिंजो उनवान आहे सिंगापुर में तइलीमी इदारा ऐं मौक़िया। सिंगापुर तक़रीबन 721.5 स्क्वायर किलोमीटर ते मुश्तमिल हिकु नंढो ॿेटनुमा मुल्क आहे। सॼी मुल्क जी एराज़ी सिंध जे ज़िले मटियारीअ जेतिरी थींदी, पर हिन वक़्तु दुनिया जूं बहितरीन यूनिवर्सिटियूं सिंगापुर में आहिनि। आलमी सतह ते सिंगापुर जूं 2 यूनिवर्सिटियूं 11 ऐं 12 नंबर ते आहिनि ऐं एशिया में 2 ऐं 5 नंबर ते। दुनिया में सभ खां वधीक पसंदि कयो वेंदड़ मुल्क सिंगापुर जो आहे ऐं तक़रीबन दुनिया जे 150 जे क़रीब मुल्कनि में हिन मुल्क जी शहरनि खे पहुचण शर्त वीज़ा ॾिनी वञे थी। साइंस, टेक्नोलॉजी, मेडिकल ऐं सर्विस में ही मुल्क दुनिया में तमामु वॾो नालो रखे थो। हिन नंढड़े मुल्क में केतिरनि ई नस्लनि ऐं मज़हबनि जा माण्हू अमन अमान सां रहिया पिया आहिनि। कंहिं ज़माने में ही नंढो मुल्क मच्छी मारी गुज़र सफ़र कंदो हो, पर अॼु हिकु ख़ूबसूरत ऐं अज़ीम मुल्क बणिजी वियो आहे जिते दुनिया भर जा सियाह घुमण ऐं शागिर्द तइलीम पढ़ाइण अचनि था। जूनियर कॉलेज ऐं मिलियाना इंस्टीट्यूशन। जूनियर कॉलेज 3 क़िस्मनि जी तइलीम ॾियनि था: ज़िंदगी गुज़ारण जी फ़न ऐं ॼाण हासिल करण जे फ़न सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मज़मूननि में ॼाण ॾियनि। हिन में सिंगापुर कैम्ब्रिज ए सतह जो निसाब शामिल आहे। असल में हिन क़िस्म जे कॉलेजनि में शागिर्दनि जो संदनि पसंदि जे मौज़ू मुताबिक़ बुनियाद ठाहिणु आहे त जीअं हू आला तइलीम लाइ बहितर ऐं पंहिंजी पसंदि मुताबिक़ फील्ड मुंतख़ब कनि ऐं गॾोगॾु खेनि ज़िंदगीअ ऐं ॼाण जी अहमियत ऐं संदनि जी ज़िमेवारियुनि खां बि वाक़िफ़ करायो वञे। जीअं लाइफ स्किल्स में को सर्कुलर एक्टिविटीज़, इंसानी इख़लाक़ ऐं ज़िमेवार शहरी हुजण जे बारे में आगाही, उन में साइबर वेलनेस ऐं करियर गाइडेंस जी ॼाण बि शामिल आहे। अमली क़दर, वैल्यूज़ इन एक्शन ऐं जिस्मानी तइलीम फिज़िकल एजुकेशन बाबति सिख्या शामिल आहे। ईअं वरी नॉलेज स्किल्स में ॼाण ऐं खोजना, प्रोजेक्ट वर्क ऐं जर्नल पेपर शामिल आहिनि। महिरबानी।